इहा हिकु अटल हक़ीक़त आहे त सुर में सुरूर आहे। अञा बि जेकॾहिं सुर में सोज़ शामिल हुजे त पोइ सुरनि जो महराज रूह कंदा आहिनि, छाकाणि त अहिड़ा सुर इंसान जी रूह में लही वेंदा आहिनि। हिकु जूई बीजोए हो हिकु जूई बीजोए छॾ लिकी न जवान उहई इंसान ओ जेके नगन तान सार थिया अलगोज़ो हिकु अहिड़ो आवाज़ु आहे जंहिं मां निकिरंदड़ सुर जॾहिं बि कंहिं उदास रूह ताईं रसंदा आहिनि त उहे रूह थर जे मोरनि जा टहिको ॾेई नचणु लॻंदा आहिनि। सिंध में अलगोज़ो अॼु बि साॻिए जोश ऐं शौक़ सां वॼायो वञे थो। उहा ॿी ॻाल्हि आहे त सिंध जे ॻोठनि वस्तियुनि में रहंदड़ फ़नकारनि जी उहा वारसी थी न सघी आहे जेका थियणु घुरिजे। तंहिंजे बावजूद बि अञा बि जंहिंखे उन फ़न जो ज़ौक़ु आहे या शौक़ु आहे सो पंहिंजे लेखे मचायो वेठो आहे। लाड़ पछाड़ जी शहर जाती सां तइल्लुक़ रखंदड़ सिंध जो मशहूरु अलगोज़े नवाज़ मोहम्मद आचार समेजो, जंहिं माल चारींदे मिस्री ख़ान जमाली जा लहरा ॿुधा ऐं उन्हनि लहरनि मथसि कुझु अहिड़ो असरु छॾियो जो हू बि उन फ़न जे रंग में रलिजी वियो। मुंहिंजो बचपन खां शौक़ु आहे। नंढो हो तक़रीबन 14 साल जो, 14 साल खां वठी पंहिंजूं बकरियूं चारींदोसि, रिढूं चारींदोसि ऐं उस्ताद मिस्री ख़ान जा लहरा वॼंदोसि। पोइ शौक़ु थी पियो ऐं माशाअल्लाह अॼु माशाअल्लाह अलाए केतिरा मुल्क ॿाहिरियां बि घुमी आयो आहियां। असल ॻोठु असांजो जाती आहे। जाती जे पासे में काणू दे काणू उते ई वेठा आहियूं, जाती लॻी आहियूं, हिते ई वेठा आहियूं। मोहम्मद आचार समेजो जेको हिन वक़्तु गुरबत सबबु माली मसइलनि जे घेरे में आहे, गॾो गॾु हू बीमार बि रहे थो। खेसि जंहिं जॻह ते सकाफ़त खाते का शिकायत आहे तंहिं जॻह ते हू मायूस बि न आहे। उन खां पोइ हाणे त सम्झो त असांजे सकाफ़त खातो जेको आहे उन्हनि जी वॾी महिरबानी आहे, पर हाणे सार ई कोन था हले। हिन वक़्तु सार ई कोन था हले। 4-5 साल थिया आहिनि मूंखे हिकिड़ो प्रोग्राम कोन मिलियो ऐं वरी बि उन्हनि जी महिरबानी आहे, उन्हनि जी शिकायत करणी न आहे। जॾहिं उनखे मौक़ो मिलंदो त इंशाअल्लाह वरी बि घुराए। ॿियनि फ़नकारनि जी मोहम्मद आचार समेजो बि पंहिंजे फ़न जे मुस्तक़बिल बाबति उल्को रखे थो। हिन असांजे अलगोज़े साज़ में पसंदीदा फ़नकार उस्ताद ख़मीसो ख़ान जमाली। हिन वक़्तु उनजो पुटु आहे अकबर, उहो बि ॾाढो सुठो आहे। अला वजाए खोसो बि सुठो वॼायो, उनजो पुटु आहे अरबाब, हू बि सुठो वॼाए पियो। तमामु पुराणा फ़नकार आहिनि। पर हाणे जेके नक़िल निकिरी पिया आहिनि न, उहो नक़िल न कनि त सुठो आहे, असुलु रवायत न छॾीनि त बहितरु सुठो थींदो। असां वटि एतिरो वसीलो कोन्हे जो कंहिं गवर्नमेंट खे चऊं त बाबा असांखे अहिड़ो इदारो ॾिनो हुजे जंहिंमें असां पंहिंजा शागिर्द पैदा करियूं। हाणे हीउ जेको फ़न आहे सो आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदो वञे।
असांजो इहो मक़सदु आहे त हीअ ज़िंदा रखणु खपे हमेशह लाइ। हीअ असांजे सिंध जो वरसो मोहम्मद मिलियल आतर समें जो असांजे शहर जो सरमायो आहे। न फ़क़ति शहर जो सरमायो आहे पर सॼी सिंध जो सरमायो आहे। न फ़क़ति सिंध जो सरमायो आहे पर असांजे हिन पूरे मुल्क पाकिस्तान जो सरमायो आहे। उहो छाजे करे जो हिन अहिड़ो फ़न हासिलु कयो आहे जंहिंजी पज़ीराई जेको दोस्तनि हिते ॿुधायो। जाती जे भरिसां नंढड़े ॻोठ सावण निरासी में अली मोहम्मद समेजो जे घर में साईं जो जनमु थियो। जीअं पाण ॿुधाईं त ॿकरियूं चारींदे चारींदे माल चारींदे चारींदे अदा आमद सां गॾु, पर मूंखे जेका कुझु मालूमात आहे त उन मुताबिक़ हिन जो वॾो भाउ अदा मोहम्मद उमर मला, उहो बि हिकिड़ो तमामु सुठो अलगोज़े नवाज़ आहे, तमामु बहितरीनु फ़नकार आहे। थी जंहिंखे चवंदा हुआ यूसुफ शाह दीननि वारो, गुमनाम आहे, तमामु हाई क्लास जो फ़नकार हो असांजी जाती जो। ऐं मुंहिंजे इल्मु मुताबिक़ त साईं उन खां बि तइलीम हासिलु कई हूंदी। तोड़े हाणे मोहम्मद आचार समेजे जी उमिरि 7 ॾहाकनि खे अची रसी आहे। खेसि अलगोज़े वॼाइण सां तकलीफ़ बि थिए थी, पर पोइ बि हू फ़न सां इश्क जो नातो क़ाइमु करियो अचे। ऐं हाणे तव्हांखे थोरो राणो ॿुधाइजे। छायूं छो न सिंधी जा सिर केरु न ॾे थी वञे। भरियो पियो आहे हिन हेॾे सारे ख़ुशबूदार माहौल में। जॾहिं अॼु मोहम्मद आचार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो, संदसि शख़्सियत कंहिंखां ॻुझी कोन्हे।
जाति जे हिकिड़े नंढे ग़रीब घराणे सां तइलक रखंदड़ ही उहो वॾो फ़नकार आहे जंहिं पंहिंजे ॾात सां पंहिंजे फ़न सां पाण मञरायो आहे, पंहिंजी सुञाणप कराई आहे ऐं ही जाति जे लाइ क़ाबिल फ़ख़्र बि आहे त हिकिड़ो महिनत करे ऐं पंहिंजे जफ़ाकशी सां हिकु मंज़िल ते पहुतो आहे जिते हिनखे आचार अलगौज़े नवाज़ जे सुञाणप आहे ऐं असां संदसि मुख़्तलिफ़ महफ़िलूं ॿुधियूं आहिनि। अॼु बि संदसि महफ़िल तमामु असांखे रौनक लॻी, ॾाढो मज़ो ॾिनो। असीं सम्झूं था त अलाह साईं वॾी हयाती ॾियसि, दुआ आहे ख़ुदा सिहत ॾियसि, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजी सिंध हुकूमत हिननि फ़नकारनि जो क़दुरु न कयो आहे। जेतिरे क़दुरु जो सुवाल आहे त हिनखे इन सां रिहाणियूं मिलाइणु खपनि, इन जो मुआवज़ा मिलणु खपनि, इन खे सुठे नमूने सां यादि करणु खपे, माली तौर जी सहायता अहिड़ी थियणु खपे जो इहो ऐं हिन जा पेर ऐं हिन जा ख़ानदान हुन में घटि को कारोबार को बिज़नेस करे सघनि। इहे ग़रीब माण्हू, इहे ग़रीब फ़नकार असांजो वरिसो आहिनि ऐं क़ौमी वरिसो आहिनि। हिननि जी वारसी करणु, मालिकी करणु सिंध गवर्नमेंट या असांजे सुजाग हल्कनि जो कमु आहे। ऐं मोहम्मद आचार अलगौज़े नवाज़ जे हवाले सां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कंदुसि त संदसि माली सहायता करे। पर हिन जी शख़्सियत ॻाल्हाए चुकुसि त ॾाढी प्यारी ऐं संदसि सुठी फ़न जे हवाले सां सुठी ॼाण अथसि। अॼु तव्हांजे अॻियां मुज़ाहिरो कयो फ़न जो, ऐं उमेदु कयां थो त असां खेसि ॿुधंदा रहंदासीं ऐं अहिड़ा मौक़ा असांखे अॻिते मिलंदा।